हिक ॾींहुं शमू शहर में मुंगेरनि वारे रेड़ीअ वटि अची बीठो। हेॾे होॾे ॾिठई त मुंगेरनि वारे खां सवाइ उते ॿियो केर बि न हो। चयई, काका मुंगेरा घणे पाओ? मुंगेरनि वारे शमूअ जे सवाल ते हैरत त खाधी, पर खेसि रुखो जवाब ॾींदे चयई, 100 रुपया पाओ। शमू मुस्कुराईंदे चयो, 5 रुपयनि जा त ॾे। मुंगेरनि वारे खे थोरी त कावड़ लॻी, मगर ग्राहकी न हुअण करे हिन खे बि गनीमत सम्झंदे शमू शरारतीअ खां 5 रुपया वठी खेसि 5 मुंगेरनि जा दाणा हथ ते रखियईंसि। शमू शरारती मुंगेरनि खे ॾिठो त खेसि हिकु वधीक शरारत सुझी आयसि। चयई, काका ई छापर में विझी ॾे न। उहो ॿुधी मुंगेरनि वारे खे कावड़ कंडे ते चढ़ी वई। रेड़ीअ वारो हो पर सब्र खां कमु वठंदे शमूअ खे हिकु छापर ॾिनई। शमूअ मुंगेरा छापर में विझी हिन खे वधीक चिराण चाहियो। चयई, काका छापर डबल करे ॾे न, परे वञणो अथमि, हिकु छापर किथे फाटी न पए। उहो ॿुधी मुंगेरनि वारो तपी भाउ थी वियो। शमू शरारती मुंगेरनि वारे जा तेवर फिरियल ॾिसी वठी पेरनि ते ज़ोर रखण जी संबत कई त मुंगेरनि वारो बि हिन खे परे भॼाइण लाइ थोरो अॻिते वधियो। चयई, न विंदे, अड़े पकड़ियोसि। ये आवाज़ ॿुधी शमू पेरनि ते वठी ज़ोर ॾिनो। तेज़ ऐं तकड़ो डुकण जे करे हिकु रोड क्रॉस कंदे शमू शरारती मथां हिकु गाॾी चढ़ी वई। शमू ज़ख्मी थी इस्पताल पहुतो। 2 ॾींहं संदसि इलाज हलियो, जंहिं खां पोइ हू ख़ुशि थियो त शरारत करण खां हमेशा तौबा करे छॾियई।